कोटड़ी का सिंधु दरिया में पानी जो छोड़ वधाए वियो आहे। कोटड़ी का सिंधु दरिया में पानी जो छोड़ वधाए 1,32,626 क्यूसिक कयो वियो आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज ते मथां वहिकिरो 1,68,871 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अवां ॿुधायूं पिया कोटड़ी खां हेठि ठट्टू ऐं सिजावल जे हदनि अंदरि इंतिहाई हसास करार ॾिनल हिफ़ाज़ती बचावबंदी ते को बि कमु न थी सघियो आहे। महबूब रोही ठट्टो मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, तफ़सील मालूम कयो था। महबूब रोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? वहिकरनि जे बुनियाद ते कहिड़ा अंग अखर आहिनि अवां वटि? जी, सिंधु दरिया के बहकर में बदस्तूर इजाफो थी रहो है। कोटड़ी का हेठ ढेर तालाए सिंधु दरिया में पानी छोड़ वधाए 1,32,626 क्यूसेक कयो वियो आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज जे मथां वहिकिरो वधी 1,68,871 क्यूसेक थी वियो आहे। जेके पानी माहिर उहे ॿुधाइनि था त ठटे सिजावल जे हदनि मां जेका आहे विचोले खां वॾी दर्जे ताईं बोर्ड जेका आहे उहा ईंदड़ हफ़्ते हितां क्रॉस करण जो इम्कान आहे, पर ठटे सिजावल जे हद अंदरि जेके इंतिहाई हसास करार ॾिनल हिफ़ाज़ती बंद आहिनि जेके ठटे सिजावल जे पासे, जिन में MS सूरजानी मुनारकी बेलो बंगलो सोंदा हिलाया ऐं TB बचा बंदनि ते गुज़िरियल 2022 ईस्वी जे बोर्ड खां पोइ को बि कमु न थी सघियो आहे। जंहिं करे बंदनि जी हालत ते इलाइक़े वासियुनि खे सख़्तु ॻणती आहे। उन्हनि चवणु आहे त हंगामी बुनियादनि ते जेके इंतिहाई हसास करार ॾिनल बंद आहिनि, जंहिंमें MS सूरजानी बचा बंद आहे या सोंदा हिलाया बंद आहे, बेलो बंगलो वारो हंधु आहे या मुनारकी वारो हंधु आहे, उन्हनि ते कमु थियण जी ज़रूरत आहे। इलाइक़े वासियुनि में हिकिड़ी ॻणती वारी सूरत आहे, छाकाणि जो गुज़िरियल साल बि सूरजानी MS जेका बंद आहे उनखे मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके सीपेज थियो हो, जंहिं करे इलाइक़े वासियुनि खे ॻणती खे मोड़ ॾियणो पियो। हिन भेरे जॾहिं सखर बैराज जे मथां पाणी जो वहिकिरो वधी 4,34,905 क्यूसेक ते पहुतो आहे ऐं हेठां वहिकिरो 4,05,5 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। साॻिए वक़्तु गिडू बैराज ते विचोले दर्जे जी ॿोॾ आहे, यानी मथां वहिकिरो वधी 4,81,913 क्यूसेक ते पहुचण खां पोइ हेठां वहिकिरो 4,61,653 क्यूसेक ते पहुतल आहे। ऐं जिते मथां जेके वहिकिरा आहिनि उन्हनि में वाध अचण जे करे कोटड़ी बैराज वटां विचोले दर्जे खां वॾे दर्जे ताईं ॿोॾ गुज़रण जो इम्कान आहे, पर हिफ़ाज़ती बंदनि जे हवाले सां इलाइक़े वासियुनि खे ॻणती आहे। इलाइक़े वासियुनि जी चवण हंगामी बुनियादनि ते हिफ़ाज़ती बंदनि जी मरमत ऐं उन्हनि खे महबूब रोही, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।